ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। संगम युगी ब्राह्मण जीवन जो विशेष गुण ऐं कर्तव्य। 21-5-77 जा महावाक्य आहिनि। पंहिंजे वर्तमान संगम युगी ब्राह्मण जीवन जी विशेषता खे ॼाणंदा आहियो। पंहिंजे विशेष गुण ऐं कर्तव्य खे ॼाणंदा आहियो। जो गुण ऐं कर्तव्य ॿियो कोई युग में न थी सघंदो आहे। उहो कहिड़ो गुण आहे? नॉलेजफुल मास्टर ज्ञान जो सागर। असांजो कहिड़ो गुण आहे? मास्टर नॉलेजफुल मास्टर ज्ञान जो सागर असांजो विशेष गुण आहे असांजो। ऐं कर्तव्य कहिड़ो आहे? विश्व सेवाधारी अर्थात गॉडली सर्विसेबल। असांजो गुण आहे नॉलेजफुल मास्टर ज्ञान जो सागर। कर्तव्य आहे विश्व सेवाधारी अर्थात गॉडली सर्विसेबल। ॿई विशेषता इनके निरंतर स्मृति में रखते हुए तव्हां माण्हू कहलाईंदे भी आहियो कि असां वर्ल्ड सर्वेंट आहियूं। असां में ॿ विशेषतायूं आहिनि। कहिड़ियूं? हिकु त नॉलेजफुल मास्टर ज्ञान जो सागर, ॿियो असांजो कर्तव्य आहे विश्व सेवाधारी गॉडली सर्विसेबल आहियूं न, त इन करे असां सभु केरु थी वियासीं? वर्ल्ड सर्वेंट थी वियासीं। वर्ल्ड सर्वेंट जी परिभाषा छा आहे? कंहिंखे वर्ल्ड सर्वेंट चइबो आहे, हुन जा लक्षण छा हूंदा आहिनि? लक्ष्य छा हूंदो आहे ऐं प्राप्ति छा हूंदी आहे? वर्ल्ड सर्वेंट जा लक्षण छा थींदा आहिनि? लक्ष्य छा आहे? प्राप्ति छा थींदी आहे? वर्ल्ड सर्वेंट कंहिंखे चइबो आहे? उन जा लक्षण छा आहिनि? लक्ष्य छा आहे? प्राप्ति छा आहे? विश्व सेवाधारी अर्थात सर्विसेबल जा लक्षण सदैव इहो ई रहंदो आहे कि विश्व खे पंहिंजी सेवा द्वारा संपन्न व सुखी ठाहियूं। असांजो लक्ष्य इहे ई आहे कि विश्व खे पंहिंजी सेवा द्वारा संपन्न व सुखी ठाहियूं। कंहिंसां? जो अप्राप्त वस्तु आहे, ईश्वरीय सुख शांति ज्ञान जे धन सां, सर्व शक्तियुनि सां, सर्व आत्माउनि खे भिखारी सां अधिकारी ठाहियूं। विश्व सेवाधारी अर्थात सर्विसेबल जा लक्षण सदैव इहे ई रहंदा आहिनि। असां अगरि वर्ल्ड सर्वेंट आहियूं त असांजो लक्षण छा हुजणा खपनि? कि विश्व खे पंहिंजी सेवा द्वारा संपन्न व सुखी ठाहियूं। असां विश्व खे पंहिंजी सेवा द्वारा संपन्न व सुखी ठाहियूं। ये विश्व सेवाधारी जा लक्षण इहे थींदा आहिनि कि सदैव इहे ई रहंदो आहे कि विश्व खे पंहिंजी सेवा द्वारा संपन्न व सुखी ठाहे। कंहिंसां? जो अप्राप्ति वस्तु हूंदी आहे न, ईश्वर सुख सां संपन्न ठाहियूं, ईश्वर शांति सां संपन्न ठाहियूं, ईश्वर ज्ञान जे धन सां, सर्व शक्तियुनि सां संपन्न ठाहियूं, सर्व आत्माउनि खे भिखारी खां अधिकारी ठाहियूं। इन सां असां उन्हनि खे संपन्न ठाहियूं। इहे असांजो लक्ष्य आहे। छो जी विश्व सेवाधारी सदा कल्याण ऐं रहम जी दृष्टि सां सभिनि खे ॾिसंदा आहिनि। जेका विश्व सेवाधारी हूंदा आहिनि न, उहे सदा कल्याण ऐं रहम जी दृष्टि सां सभिनि खे ॾिसंदा आहिनि न। केरु माण्हू, केरु कंहिंजो दुश्मन बीमार हुजे, हीअं हुजे, त उन्हनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि कि अरे वाह, इहो मुंहिंजो दुश्मन मूंखे केॾो परेशान कयो अथई, सुठो थियो ईअं थियो। लेकिन असां बाप जा ॿार सदा कल्याणकारी ऐं रहम जी दृष्टि सां सभिनि खे ॾिसंदा आहियूं। हिन करे सदा इहे ई लक्ष्य रहंदो आहे कि विश्व जो परिवर्तन करिणो ई आहे। इहे ई ॾींहुं राति लग्न आहे न, ये ही ॾींहुं राति लग्न रहंदी आहे न कि असां सभिनि खे परिवर्तन करो, चेक करो, रहंदी आहे।
सभी आत्माऊं शांत थी वञनि, सुखी थी वञनि, परिवर्तन थी वञनि। सेवाधारी जा लक्षण छा हूंदा आहिनि? हाणे असां विश्व सेवाधारी आहियूं त असांजा लक्षण सदैव इहे ई रहंदा कि सभिनि खे संपन्न ठाहियूं। सेवाधारी जा लक्षण छा ॾेखारे में ॾींदा आहिनि? सेवाधारी पंहिंजे हर सेकेंड संकल्प, बोल ऐं कर्म, सेवाधारी पंहिंजो हर सेकेंड संकल्प, बोल ऐं कर्म संबंध, संपर्क सेवा में ही लॻाईंदा आहिनि। वो सभु कुझु सेवा में ही लॻाईंदा आहिनि। सेवाधारी सेवा करण जो विशेष समय न निश्चित कंदा आहिनि कि 4 घंटा 6 घंटा सेवा कंदासीं। हर क़दम में अथक सेवा ही कंदा रहंदा आहिनि। उन्हनि जे ॾिसण में, हलण में, खाइण पीअण में, सभिनि में सेवा समायल आहे। मुख्य सेवा जे साधन कहिड़ा हूंदा आहिनि? स्मृति, वृत्ति, दृष्टि ऐं कृति। हिन सभु प्रकार सां सेवा में तत्पर रहंदा आहिनि। सेवाधारी पंहिंजो हर सेकेंड संकल्प, बोल ऐं कर्म, संबंध, संपर्क सेवा में ई लॻाईंदा आहिनि। सेवाधारी सेवा करण जो विशेष समय न निश्चित कंदा आहिनि। उन्हनि जी स्मृति, वृत्ति, दृष्टि, कृति सभु प्रकार सां उहो सेवा कंदा रहंदा आहिनि। सदा ॾिसणु, उथणु, वेहणु, खाइणु पीअणु। कल्ह बाबा वरदान में चयो ई न, जे ॿार खे बाप ऐं सेवा यादि रहंदी आहे त उन्हनि जी निंड में बि सेवा थींदी आहे, त निंड में बि उन्हनि खे लॻंदो आहे कि मां मालामाल थी करे आई आहियां। त मुख्य सेवा जा साधन छा आहिनि? स्मृति, वृत्ति, दृष्टि, कृति। स्मृति द्वारा सर्व आत्माउनि खे समृद्धि स्वरूप ठाहींदा आहिनि। वृत्ति द्वारा वायुमंडल खे पावन ऐं शक्तिशाली ठाहींदा। दृष्टि द्वारा आत्माउनि खे स्वयं जो बाप जो साक्षात्कार कराईंदा। कृति द्वारा श्रेष्ठ कर्म करण जे पंहिंजे पाण खे निमित ठाहे करे हिमत दिलाइण जी प्रेरणा दिलाईंदा। स्मृति द्वारा सर्व आत्माउनि खे समृद्धि ॾियाराईंदा। अहिड़ा ॿार ॿियनि खे बि बाबा जी चक्कर जी स्मृति ॾियाराईंदा, ड्रामा जी स्मृति ॾियाराए करे समृद्धि ठाहींदा। वृत्ति द्वारा वायुमंडल खे पावन ऐं शक्तिशाली ठाहींदा। दृष्टि द्वारा आत्माउनि खे स्वयं जो बाप जो साक्षात्कार कराईंदा। कृति द्वारा छा कंदा? श्रेष्ठ कर्म करण जे पंहिंजे पाण खे निमित ठाहे करे हिमत दिलाइण जी प्रेरणा दिलाईंदा। कर्म जेका कंदा न, त कर्म द्वारा श्रेष्ठ कर्म करण जी पंहिंजे द्वारा ॿियनि खे हिमत दिलाईंदा। अहिड़ा सेवाधारी स्वयं जे रात ॾींहं जे आराम खे बि त्यागे करे सेवा में ही आराम महसूस कंदा आहिनि। त चेक करो, ईअं आहे? अहिड़ा सेवाधारी आहियो कि थोड़ा देर निंड न कई, थोड़ो लेट सुम्हियासीं, जल्दी उथियासीं त निंड ई यादि अचे। सेवाधारी जे संपर्क में रहण वारी व संबंध में अचण वारी आत्माएं उन्हनि जी समीपता व साथ जो ईअं अनुभव कंदा जी शीतलता व शक्ति, शांति जा झरने जे हेठां वेठा आहिनि। जेका सेवाधारी खुद के सेवाधारी सम्झंदा न, त उनजे संपर्क में, समीपता में जो आत्माएं ईंदियूं न, त उन्हनि खे अनुभव थींदो जंहिंसां शीतलता में, शांति ऐं शक्ति जे झरने जे हेठां वेठा आहियूं। वह कोई सहारे व किनारे जी प्राप्ति जो अनुभव कंदा हो। ये झरने जे हेठां वेठा आहियूं ऐं उहा कोई सहारे व किनारे जी प्राप्ति जो अनुभव कंदा कि असांखे सहारो मिलियो, किनारो मिलियो। जेका खुद खे हमेशह सेवाधारी सम्झंदा आहिनि न, त उनजे संपर्क में माण्हू जो ईंदा आहिनि त उन्हनि खे अनुभव थींदो। अहिड़े सेवाधारी जे संकल्प व शुभ भावनायूं, शुभ कामनायूं सूर्य जी किरणें मुआफ़िक चारों ओर फैलदी। अहिड़े सेवाधारी जी संकल्प व शुभ भावनायूं, शुभ कामनायूं
सूर्य जी किरणें मुआफ़िक़ चारों ओर फैलदियूं आहिनि। त सिर्फ़ ख़ुदि खे हमेशह सेवाधारी सम्झो त सम्झो हर संकल्प शुभ भावनाएं शुभकामनाएं सूर्य जी किरणें मुआफ़िक़ चारों ओर फैलदियूं। जी सेवाधारी जे जड़ चित्र अल्पकाल जे लाइ अल्पकाल जी कामनाएं पूर्ण कराईंदियूं आहिनि न। जे सेवाधारियुनि जे जड़ चित्र अल्पकाल जे लाइ अल्पकाल जी कामनाएं पूर्ण कराईंदियूं आहिनि। इहे चैतन्य चरित्रवान सेवाधारी सदाकाल जे लाइ सर्व मनोकामना पूर्ण कंदा आहिनि। असां चैतन्य चरित्रवान आत्मा आहियूं, इन करे असांखे कामधेनु जो गायन थींदो आहे। जीअं कोई खान संपन्न हूंदी आहे त जेतिरो चाहे ओतिरो संपन्न थी सघंदा आहिनि न। जीअं सम्झो कोई खान हूंदी आहे, खान संपन्न हूंदी आहे त जेतिरो चाहे ओतिरो संपन्न थी सघंदो आहे, मतिलबु खान हूंदी आहे न। ईअं कोई आत्मा जो ख़ुदि खे सेवाधारी सम्झंदी आहे न, उन जे समीप अची करे माण्हुनि खे अनुभव थींदो कि हा असांखे शांती मिले थी, शक्ति मिले थी। त बाबा चवनि था जीअं कोई खान संपन्न हूंदी आहे त जेतिरो चाहे ओतिरो संपन्न थी सघंदो आहे। ॿियो ही हद जी खान सां विशेषता थींदी आहे। हद जी खान सां विशेषता थींदी आहे। हद जी खान सां हिकु वस्तु मिलंदी आहे। हद जी खान सां हिकु वस्तु, लेकिन ये विचित्र खान आहे जेके जो चाहे उहो मिली सघंदो आहे जेतिरो। बाबा त भंडार आहे न, त बाबा खे असां यादि कंदासीं त असां बि उन्हनि जा मास्टर ठही वेंदा आहियूं न, त असां सां बि माण्हुनि खे ईअं मिलंदो। अहिड़ा सेवाधारी तड़पदी हुई आत्माउनि खे सहज जी मंज़िल जो अनुभव कराईंदा। सदा हर्षित सदा संतुष्ट हिन प्राप्ति जो वरदान सेवाधारियुनि खे स्वतः ही प्राप्त थींदो। सदा हर्षित रहण, सदा संतुष्ट रहण, हिन प्राप्ति जो वरदान सेवाधारियुनि खे स्वतः ही प्राप्त थींदो। जैसे सदा हर्षित रहण वारा आहियूं, सदा संतुष्ट रहण वारा आहियूं, छो जो उहे ॼाणंदा आहिनि कि हर आत्मा जो भिन्न भिन्न पार्ट आहे। त वो हर आत्मा से संतुष्ट ऐं हर्षित रहंदा आहिनि। हाणे जंहिंजो पार्ट ई आतंकवादियुनि जो आहे त उनखे छा करे सघंदव तव्हां ॿुधायो न। जंहिंजो पार्ट ई आहे मरण ऐं मारण, त अहिड़ी आत्माउनि खे बि असां बाबा चईंदा आहिनि अहिड़ी आत्माउनि सां बि संतुष्ट रहो। कम से कम दुनिया में विनाश थियण लाइ, विनाश करण लाइ बि अहिड़ी आत्माउनि जो मददगार खपे न त कोई कंहिंखे मारण जी प्लान कंदो, पाप सम्झंदा आहिनि। लेकिन इहे आतंकवादी न हुजनि, इहे बॉम्ब्स ठाहिण वारा न हुजनि त कलयुगी दुनिया जो विनाश कीअं थींदो। त अहिड़ी असांजे आसपास वारे में बि जो बि अहिड़ी आत्मायूं आहिनि जेको ॿियनि जो नुक़सानु कंदियूं आहिनि, ॿियनि जो बुरो कंदी रहंदियूं आहिनि, त हिननि जो बि कोई न कोई पार्ट आहे। इन करे सदा हर्षित ऐं संतुष्ट रहो न। हिन प्राप्ति जो वरदान सेवाधारियुनि खे स्वतः ही प्राप्त थींदो आहे, छो जो उहे ॼाणंदा आहिनि कि हर हिकु आत्मा जो भिन्न भिन्न पार्ट आहे। पार्टधारियुनि जे कहिड़े बि प्रकार जे पार्ट खे ॾिसी असंतुष्ट न थियो। अहिड़ा सेवाधारी जे मन में सदैव हर्षित ऐं संतुष्ट रहण जा गीत कहिड़ा निकिरंदा। वाह बाबा वाह, वाह बाबा वाह, वाह मुंहिंजो पाठ वाह, वाह मिठो ड्रामो वाह। जॾहिं स्वयं सदा इहे मन जा गीत ॻाईंदा तॾहिं ही सर्व आत्मायूं बि हाणे बि ऐं सॼे कल्प में बि असांजा वाह वाह जा गीत ॻाईंदा। जॾहिं हाणे असां मन में सदा इहे गीत ॻाईंदासीं तॾहिं सर्व आत्मायूं बि हाणे बि ऐं सॼे कल्प में बि असांजा वाह वाह जा गीत ॻाईंदी। अहिड़ा सेवाधारी सदा विजय मालाधारी हूंदा। सफलता स्वतः ही अधिकार आहे। अहिड़े निश्चय व नशे में रहंदा आहिनि, सदा संपन्न ऐं बाप जे समीप अनुभव कंदा आहिनि। इहा आहे सेवाधारियुनि जी प्राप्ति।
इहा आहे सेवाधारियुनि जी प्राप्ति। सफलता स्वतः अधिकार आहे। हिन निश्चय ऐं नशे में रही हिन निश्चय ऐं नशे में रहींदा आहिनि कि सफलता असांजो अधिकार आहे। हिन निश्चय ऐं नशे में रहींदा आहिनि। सदा संपन्न ऐं बाप जे समीप अनुभव कंदा। असां सदा संपन्न आहियूं, असां बाप जे समीप अनुभव कंदा। इहा आहे सेवाधारियुनि जी प्राप्ति। इहा आहे सेवाधारियुनि जी प्राप्ति। त अहिड़े लक्ष्य ऐं लक्षण प्राप्ति अनुभव कंदा आहियो। सेवाधारियुनि जी प्राप्ति छा आहे? सदा संपन्न ऐं बाप जे समीप, बाप खे पंहिंजे समीप अनुभव करणु। त इहा उन्हनि जी सेवाधारियुनि जी प्राप्ति आहे। अगरि असां सदा जा सेवाधारी आहियूं त असां सदा जी संपन्न आत्मायूं आहियूं ऐं सदा ई बाप जे समीप रहण वारी आत्मायूं आहियूं, तॾहिं असां सदा जा सेवाधारी। त अहिड़े लक्ष्य ऐं लक्षण ऐं प्राप्ति अनुभव कंदा आहियो। जॾहिं ब्राह्मण जा जीवन जो विशेष कर्तव्य ई इहो आहे, पंहिंजे कर्तव्य खे यथार्थ रीति सां निभायो था। ब्राह्मणनि जे जीवन जो विशेष कर्तव्य ई इहो आहे। कहिड़ो कर्तव्य आहे असांजो? सदा सेवाधारी। त पंहिंजे कर्तव्य खे यथार्थ रीति सां निभायो था। हिकु आहे बाप जी प्रीत जी रीत निभाइणु। हिकु आहे बाप जी प्रीत जी रीत निभाइणु। बाबा जी प्रीत जी रीत निभाइणु। बाबा सां असांखे प्यारु आहे, उन हिसाब सां असांजो हर संकल्प बोल कर्म थींदो आहे। ॿियो आहे कर्तव्य निभाइणु। हाणे बाबा सां असांजो प्रेम आहे तॾहिं असां करूं था या सिर्फ़ु कर्तव्य ई निभायूं था। उन ॾींहुं बाबा चई न, अगरि असां सिर्फ़ु ड्यूटी सम्झी करे सेवा कंदासीं न त उहो ठीकु न रहंदो। अगरि असां उन्हनि ते रहम दिलि ठही करे सेवा कंदासीं त उन्हनि खे बि पंहिंजे मथां रहम ईंदो कि मां बि परिवर्तन थियां, ख़ुदि जे मथां रहम कयां। हिकु आहे बाप सां प्रीत जी रीत निभाइणु, ॿियो आहे कर्तव्य निभाइणु। त ॿई निभाइण वारा आहियो, सिर्फ़ु चइण वारा आहियो? सिर्फ़ु चइण वारा त न आहियो न। चइण वारा न, करण वारा ठहो। हाणे सम्झो सेवाधारियुनि जो महत्व छा थींदो? सेवाधारियुनि जो महत्व इहो थींदो आहे कि सिर्फ़ु चइण वारा न, करण वारा। अच्छा, ईअं ॾींहुं राति सेवा में तत्पर रहण वारा। ईअं ॾींहुं राति सेवा में तत्पर रहण वारा। संपन्न ठही सर्व खे संपन्न ठाहिण वारा। ईअं ॾींहुं राति सेवा में तत्पर रहण वारा, संपन्न ठही संपन्न ठाहिण वारा। सिर्फ़ु सेवा इहा न आहे सेंटर ते सेवा करो, मुरली क्लास करायो, लेक्चर करो, प्रोग्राम करो, हीअ बि सेवा थींदी आहे। लेकिन अगरि तव्हां इहे नथा करे सघो त असां मन सां, बाबा चई न, वृत्ति द्वारा वायुमंडल ठाहियो। है न, बाबा चई न, वृत्ति द्वारा वायुमंडल त ठाहे सघंदा आहियो न। त भले तव्हांखे ॿियो कुझु न, लेकिन बाबा चई न, सेवा जो साधन कहिड़ा आहिनि? हिकु त माण्हुनि खे परमात्मा जी यादि ॾियारणु, स्मृति ॾियारणु। कोई बि तव्हांजे संपर्क में अचे त हुनखे चओ, हा भई असां सां गॾु परमात्मा आहे। असां उन्हनि खे प्यार सां बाबा चईंदा आहियूं। असां बाबा खे कोई बि तकलीफ़ ईंदी आहे त बाबा खे चई छॾींदा आहियूं। स्मृति ॾियाराए परमात्मा जी। वृत्ति द्वारा वायुमंडल ठाहियो, पावन ठाहियो, शक्तिशाली ठाहियो। पंहिंजी दृष्टि द्वारा आत्माउनि खे, ख़ुदि खे आत्मा सम्झी उन्हनि खे ॾिसंदा त उन्हनि खे बि स्मृति ईंदी। तव्हां बाप खे यादि कंदव त उन्हनि खे बि यादि ईंदी। धीरे धीरे उन्हनि खे बि अनुभव थींदो। कर्मनि द्वारा माण्हुनि खे गुणनि जो दान करो। पंहिंजे श्रेष्ठ कर्मनि द्वारा ॿियनि खे हिमत ॾियाराइण जी प्रेरणा ॾियो। त मुख्य सेवा छा आहे? स्मृति, वृत्ति, दृष्टि, कृति। है न, त इहे घर वेठे बि करे सघंदा आहियो। है न, बाबा जो असांखे कर्म सेखारींदा आहिनि, उहो करो, माण्हुनि खे दान मिली वेंदो। त बाबा चईंदा आहिनि कि सेवाधारी जो महत्व इहो ई आहे। सिर्फ़ु चइणो न, करे करे ॾेखारियो। अच्छा, अहिड़ा ॾींहुं राति सेवा में तत्पर रहण वारा,
संपन्न ठही सर्व खे संपन्न ठाहिण वारा, सर्व स्वरूप सां ऑलराउंडर सेवा करण वारा, सदा सर्व प्रति कल्याण और रहम जी भावना रखण वारा, अहिड़ा विशेष सेवाधारियुनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। पाटिल सां बाबा जी बाबा पाटिल सां मुलाक़ात करनि था। सदैव हिकु मंत्र यादि रखो, बाप खे दिलि जो सचो साथी ठाहे करे रखंदव त साथ अनुभव कंदव, ख़ुशी जी खान मूंसां गॾु आहे। असां अगरि सिधा बाबा खे पाण सां गॾु रखंदासीं त असांखे छा अनुभव थींदो, जी ख़ुशी जी खान मूंसां गॾु आहे। सदा हिन संग जो रूहानी रंग लॻो रहे, छो जी वॾे सां वॾो संग सर्वशक्तिवान जो आहे न। सदा हिन संग जो रूहानी रंग लॻो रहे, बाप जे संग जो, छो जी वॾे खां वॾो संग आहे ही सर्वशक्तिवान बाबा जो। सत्संग जी महिमा आहे त सदा बुद्धि द्वारा सत बाप, सत शिक्षक, सत गुरु जो संग करणु। सत्संग जी महिमा आहे त सदा बुद्धि द्वारा असां सत बाप, सत शिक्षक, सत गुरु जो संग करणो आहे असांखे। ये ही सत्संग आहे। सत्संग मतिलबु सत बाप, सत शिक्षक, सत गुरु जो संग करणु बुद्धि द्वारा। हिन सत्संग में रहण सां सदा हर्षित ऐं हल्का रहंदा। अगरि बाबा जे संग में रहंदा त सदा हर्षित ऐं हल्का रहंदा, कहिड़े बि प्रकार जो बोझ अनुभव न कंदा। निश्चय बुद्धि आयो इहे त ठीकु आहे, निश्चय बुद्धि आयो इहे त ठीकु आहे, लेकिन निश्चय जो रिटर्न आहे बाप खे सदा साथी ठाहे करे रखिणो आहे। असांखे निश्चय जो रिटर्न छा ॾियणो आहे बाबा खे? असांखे बाबा जे मथां निश्चय आहे, ठीकु आहे, लेकिन निश्चय जो रिटर्न ॾियणो आहे बाप खे सदा साथी ठाहे करे रखिणो आहे। बाबा खे असांखे सदा साथी ठाहे करे रखिणो आहे। पल पल बाप जो साथ हुजे, सदा साथ जे अनुभव सां संपन्न जो अनुभव कंदा। सदा बाप जे संग जो साथ हुजे त सदा साथ जे अनुभव सां संपन्न अनुभव कंदासीं। ईअं लॻंदो जीअं असां सदा ई भरपूर आहियूं। जॾहिं बाप खे पंहिंजो ठाहियो त बाप जो बि आहे उहो पंहिंजो थी वियो न। जॾहिं बाप खे पंहिंजो ठाहियो त बाप जो बि आहे उहो असांजो थी वियो। सदा ईश्वर नशे में व भविष्य देव पद जे नशे में रहंदा आहियो। संगम युग जी प्रालब्ध छा आहे? बाप खे पाइण। संगम युग जी प्रालब्ध छा आहे? बाप खे पाइण। ऐं भविष्य प्रालब्ध आहे देव पद पाइण। त अगरि असांखे संगम युग जी प्रालब्ध मिली आहे मतिलबु सदा असां बाप सां गॾु रहण वारा। ऐं भविष्य जी प्रालब्ध छा आहे कि असां देवी ऐं देवता ठहींदासीं। त ॿई प्रालब्ध जी स्मृति रहंदी आहे। जंहिंखे बाप मिलियो हुनजो नशो उन्हनि खे केतिरो नशो हूंदो। बाप जे मथां ॿियो कुझु आहे? बाप मिलियो सभु कुझु मिलियो, है न। बाप मिलियो सभु कुझु मिलियो। सदा यादि में रहण सां जो प्राप्ति आहे हुनजो अनुभव करे सघंदा आहियो। जंहिंखे बाप मिली वियो उन्हनि जो नशो उन्हनि खे केतिरो हूंदो। बाप जे मथां ॿियो कुझु बि न आहे। बाप जे मथां ॿियो कुझु आहे? बाप मिलियो सभु कुझु मिलियो। सदा यादि में रहण सां जो प्राप्ति आहे हुनखे अनुभव करे सघंदा आहियो न। यादि न त प्राप्ति जो अनुभव न। सदा प्राप्ति जे नशे में रहो। कहिड़े नशे में रहो? मां केरु आहियां? मास्टर सर्वशक्तिवान। शक्तियूं बाप जी प्रॉपर्टी आहिनि त ॿारनि जो हुन ते अधिकार आहे न। असां अॻियां बाबा चई न, अगरि तव्हां चओ था की असां बाबा जा आहियूं, बाबा असांजो, त बाबा जो कुझु आहे उहो असांजो ई थी वियो। त बाबा वटि त शक्ति रूपी प्रॉपर्टी आहे त हुनजा असां अधिकारी ठही वियासीं। अधिकारी ॿारनि जे मन में सदैव इहे ई गीत निकिरंदो आहे, जो पाइणो हुयो उहो पाए वरितो।
अधिकारी ॿारनि जे मन में सदैव ये ई गीत निकिरंदो आहे उन्हनि जे मन सां कि जो पाइणो हुयो उहो पाए वरितो। कहिड़े बि प्रकार जो विघ्न रास्ते हलंदे अचे त विघ्न रहण जो तरीक़ो अची वियो न, निर्विघ्न रहण जो तरीक़ो अची वियो न। भई विघ्न आयो त निर्विघ्न रहण जो तरीक़ो अची वियो न। विघ्न खे हटाइणु सहज आहे या मुश्किल आहे? जॾहिं बाप जो हथ छॾंदा आहियो त मुश्किल लॻंदो आहे। अगरि बाप सदा साथ रहे त कोई मुश्किल न आहे, है न। बाप जो साथ छॾण सां कमज़ोर थी वेंदा आहिनि। बाप जो साथ छॾण सां कमज़ोर थी वेंदा आहिनि। कमज़ोर खे नंढी ॻाल्हियूं बि वॾी लॻंदियूं आहिनि। बाप जो साथ छॾण सां कमज़ोर थी वेंदा आहियूं। कमज़ोर खे नंढी ॻाल्हियूं बि वॾी लॻंदियूं आहिनि न। कमज़ोर खे असांखे नंढी ॻाल्हियूं बि वॾी लॻंदियूं आहिनि। बाप खे छॾंदासीं त कमज़ोर थींदा आहिनि। कमज़ोर खे नंढी ॻाल्हियूं बि वॾी लॻंदियूं आहिनि। बहादुर खे वॾी ॻाल्हि बि नंढी लॻंदी। जॾहिं बाप साथ ॾियण लाइ तयारु आहे, वठण वारा न वठनि त बाप छा करे? जॾहिं बाप साथ ॾियण लाइ तयारु आहे, अगरि वठण वारा न वठनि त बाप बि छा करे? किनारो न करो त सदा ई सहज लॻंदो। इन करे कॾहिं बि कोई बि ॻाल्हि थिए न, असांखे बाबा खे कॾहिं बि न छॾिणो। बाबा खे सदा पाण सां साथ रखिणो आहे। कोई बि कमज़ोर खे नंढी ॻाल्हि बि वॾी लॻंदी आहे। बहादुर खे वॾी ॻाल्हि बि नंढी लॻंदी। तंहिंजे करे सदा असांखे बहादुर थी करे रहणो आहे। बहादुर कॾहिं थी सघंदासीं? सदा बाप खे पाण सां गॾु रखण सां। पांडव अर्थात बाप जे साथ जी स्मृति में रहण वारा। पांडव केरु हूंदा आहिनि? जो सदा बाप जी बाप सां गॾु बाप जी स्मृति में रहंदा आहिनि। कल्प पहिरियों बि पांडवनि जी स्मृति जी विशेषता ॻायल आहे। पांडवनि जो नशो हुयो बाप सां गॾु आहे। बाप जो साथ जो नशो हुजण जे कारण चैलेंज करण वारा ठहिया। चैलेंज कई न कि असां विजयी ठहींदासीं पांडवनि। चैलेंज जो आधार आहे बाप जो गॾु रहणु। त जॾहिं पांडवनि जे साथ जी बि इहा विशेषता ॻायल आहे त इहा त प्रैक्टिकल असांखे पंहिंजे जीवन में इम्प्लीमेंट करणी खपे न। इहे जेकी बि कहानियूं आहिनि इहे असांखे प्रैक्टिकल सम्झी करे कि हुननि बि बाबा खे हमेशह यादि कयो त असांखे बि बाबा खे हमेशह ई यादि करिणो। त माया जा वॾा वॾा महावीर जी पांडवनि जे अॻियां छा रिज़ल्ट थी? माया जे वॾे वॾे महावीरनि जी पांडवनि जे अॻियां छा रिज़ल्ट थी? विनाश खे प्राप्त थिया न। अहिड़े माया जे विघ्ननि खे पार करण वारा अनुभव ई आयो कि माया सां घबराईंदा आहियो। कहिड़े बि प्रकार जी माया जे विघ्न अचनि, लेकिन त्रिकालदर्शी आयो अर्थात माया छो ईंदी आहे, हुनखे बजाइण जो तरीक़ो छा आहे, इहे सभु ॼाणे विया आहिनि न। माया अची वई छा करो? ईअं घबराइण वारा त न आहियो। पांडवनि जो चित्र बि ग्वाले जे रूप में ॾेखारींदा आहिनि। सदा ग्वालो साथ रखंदा आहिनि। त बाबा चवनि था कि चैतन्य तव्हां पंहिंजी जड़ चित्र ॾिसो था, ये वंडरफुल ॻाल्हि आहे। कि कैसे भक्ति मार्ग में वो लास्ट लाइन बाबा चवंदा आहिनि, भक्ति मार्ग में ये जेका बि ये चईंदा रहंदा आहिनि जो प्रैक्टिकल हाणे असां अनुभव कंदा आहियूं कि पांडवनि जे चित्रनि में ग्वाले जे रूप ॾेखारे अथनि। सदा ग्वाल बाल साथ रहंदो हुयो, लेकिन पंहिंजा जड़ चित्र ॾिसो था न केॾा वंडरफुल आहिनि। असांखे छा करिणो आहे? सदा बाप जे संग में रहणो। सदा बाप जे संग में रहण सां सदा ई माया जे अनेक प्रकार जे विघ्ननि ते विजय प्राप्त करे वठंदासीं। शक्तियुनि जो वो गोपिकाउनि जो यादगार आहे ख़ुशी में नचणु।
पाँव में घुंघरू विझी करे नचंदे हुए ॾेखारींदा आहिनि न, जो सदा ख़ुशी में रहंदा आहिनि न, उन्हनि जे लाइ चवंदा आहिनि ख़ुशी में नचे थो। नचंदा आहियो या पाँव जे मथां रखंदा आहियो? नचंदा आहियो त पाँव मथे रखंदा आहियो न। ईअं ई जो ख़ुशी में नचण वारा हूंदा न, उन्हनि जी बुद्धि सदा मथे रहंदी बाबा वटि। देह जी दुनिया देहधारियुनि में न रहंदी, लेकिन आत्माउनि जी दुनिया में आत्मिक स्थिति में रहंदा। अहिड़ी ख़ुशी में नचंदा रहो। सदा ख़ुशी कंहिंखे रहंदी? सदा ख़ुशी कंहिंखे रहंदी? जो पंहिंजे पाण खे, बाबा चवनि था, सदा ख़ुशी कंहिंखे रहंदी आहे? जो पंहिंजे पाण खे गोपिका सम्झंदी आहे। गोपिकाउनि जो अर्थ आहे जंहिंजी लग्न सदा हिकु बाप सां लॻी रहे। गोपिकाउनि जो अर्थ आहे हिकु लग्न सभु बाबा सां, सभु गोपी वल्लभ सां गॾु लॻी रहे। त इहे असांखे चेक करिणो आहे। गोपिका अर्थ आहे जंहिंजी लग्न सदा गोपी वल्लभ बाप सां लॻल रहे। पंहिंजे खे गृहस्थी माता न, लेकिन गोपिका सम्झो। गृहस्थी शब्द ई सुठो न लॻंदो आहे। गोपिका जो नाम वठंदा त ख़ुशी बि थींदी आहे। जॾहिं नाम ई वठण सां ख़ुशी थींदी आहे त स्वयं गोपिकायूं केतिरो ख़ुशि रहंदियूं हूंदियूं। त इहो अनुभव करो। मां आत्मा बाबा जी संतान आहियां ऐं हिन समय असांजो गोप गोपियुनि जो पाठ आहे। बाबा आहे गोपी वल्लभ, असां हुनजी गोपियूं। त असांखे सदा गोपी वल्लभ सां गॾु रहणो आहे, तॾहिं असांजे जीवन में सुख शांती ख़ुशी जो अनुभव थींदो। न त ॿिए चक्कर में फसी वेंदासीं। जॾहिं नाम वठण सां ॿियो ख़ुशी अची वेंदी आहे त स्वयं गोपिकायूं केतिरी ख़ुशि हूंदियूं। त इन करे अॼु खां असां केरु आहियूं? गोपिकायूं आहियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।